अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मैरिज किचन। फ्रेंड्स, मैरिज किचन में जैसा तव्हांजे लाइ खणी आया आहियूं तमामु मज़ेदार ऐं आसान गार्लिक पटेटोज़ जी रेसिपी। ही थूम वारा आलू ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिते असां खयां आहिनि 3 अदद वॾी साइज़ जा आलू। ऐं आलूनि खे छिलण खां पोइ क्यूब्स में कटियूं था। आलू क्यूब्स में कटण खां पोइ हिकु साइड ते रखी छॾिया आहिनि। ऐं हाणे हिकु पैन खयो आहे। पैन में असां ऑलिव ऑयल विझूं था 3 टेबल स्पून, थूम जो पेस्ट विझूं था 2 टेबल स्पून ऐं कुझु देर जे लाइ सौते कंदासीं। ऐं हाणे विझूं था अहुर 1/2 टीस्पून ऐं आलू विझूं था। आलू विझी चङी तरह सां मिक्स कयो आहे। ऐं हाणे तक़रीबन 4 खां 5 मिनट जे लाइ विचोली बाहि ते आलूनि खे पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 4 खां 5 मिनट जे लाइ आलूनि खे विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था लूणु 1 टीस्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। सुकनि धाणनि जो पाउडर आहे 1.5 टेबल स्पून, ॻढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 2 टीस्पून, जीरे जो पाउडर आहे 1 टीस्पून ऐं हाणे चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स कयो आहे त हाणे पाणी विझूं था 1/3 कप ऐं ढक ॾेई करे तक़रीबन 6 खां 8 मिनट जे लाइ हल्की बाहि ते आलूनि खे पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 6 खां 8 मिनट जे लाइ हल्की बाहि ते आलूनि खे पचायो आहे। हाणे ढक हटाए करे चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं मज़ीद 2 खां 3 मिनट जे लाइ विचोली बाहि ते आलूनि खे भुञंदासीं। 2 खां 3 मिनट ताईं विचोली बाहि ते आलूनि खे भुॻो आहे। हाणे विझूं था कटियल पार्सले 4 टेबल स्पून, तव्हां चाहियो त पास्ते जी जाइ ते सावा धाणा विझी सघो था। ऐं हाणे चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं असांजो मज़ेदार गार्लिक पटेटोज़ हाणे सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहिनि। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।